खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद रिपोर्ट शाहजहान घारो प्रेस क्लब अॻियां शाहीन यूथ काउंसिल पाकिस्तान तरफ़ां मरकज़ी चेयरमैन हनीफ़ अहमद जे सॾ ते कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॿिए तरफ़ शेख पाकिस्तान जो पाक आर्मी चीफ ऐं वज़ीर आज़म मुल्क जो ऐं मुल्क जो सदर जेको उन्हनि जी जदोजहद खे कश्मीर जे लाइ जदोजहद जेकी कयूं उन्हनि खे असांजो सुर्ख सलाम आहे। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जी अवाम कश्मीरियुनि जी आज़ादी जे लाइ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो आहे ऐं हिस्सो रहंदो। असां कश्मीरियुनि सां गॾु आहियूं। हिकु ॾींहुं कश्मीर ज़रूरु आज़ादु थींदो। हिंदुस्तान तरफ़ां कश्मीरियुनि ते ज़ुल्म जबर कयो पियो वञे। उन जो अक़वाम मुतहदा नोटिस वठी ऐं कश्मीरियुनि खे हिंदुस्तान खां आज़ादी ॾियारी वञे ऐं अॼु सॼे मुल्क में कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। शाहीन यूथ तरफ़ां सॼे सिंध में यकजहती तौर रैलियूं कढियूं पियूं वञनि ऐं कश्मीर जी आज़ादी लाइ हिननि सां गॾु आहियूं। शेख इताद जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं इंशाअल्लाह कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर आज़ादु थींदो ऐं दुनिया जे नक्शे ते ज़ाहिर थींदो। फरवरी यौम यकजहती कश्मीर सां पाकिस्तान कुलो कुलो में मिलाए पहिरीं बि बीठो आहे ऐं हाणे बि इंशाअल्लाह ताला बीहंदो। ऐं पाकिस्तान जो पाक आर्मी चीफ ऐं वज़ीर आज़म मुल्क जो ऐं मुल्क जो सदर जेको उन्हनि जी जदोजहद खे कश्मीर जे लाइ जदोजहद जेकी कयूं उन्हनि खे असांजो सुर्ख सलाम आहे। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जी अवाम हमेशह कश्मीरियुनि सां गॾु आहे ऐं हमेशह गॾु रहंदी। इंशाअल्लाह ताला इंडिया खे असां ॿुधाइण था चाहियूं त तव्हां कश्मीरियुनि जो पर इंडिया का बहुत बड़ा मेला आँख है। इस मेले आँख को कुचलना चाहिए। हमारे जर्नल हैं, हमारे पाकिस्तान के वज़ीर आज़म भी हैं, हमारे मुल्क है। इस मुल्क के ऊपर अगर किसी ने भी मेला आँख उठाकर भी देखा तो हम उसकी आंखें निकाल देंगे। आर्मी चीफ जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। हम लेके रहेंगे कश्मीर को, आज़ादी को। किसी भी वक्त हमारा पाकिस्तान का एक जर्नल उठकर इस मुल्क को ऊपर से ऊपर लेके जाएगा, जो कि हमारा पाकिस्तान बनेगा असल, और हम इंडिया को एक थप्पड़ मुँह